हाँ, इनकलाब जिंदाबाद। साथियों, इनकलाब जिंदाबाद। अॼु जेको 17 अक्टूबर 1917 में रूस में पोरियतनि तरफ़ां हिकिड़ो तमामु वॾो इनकलाब आयो। मज़दूरनि ऐं मज़लूम माण्हुनि गॾिजी लेनिन जी अॻुवाणी में, बल्कि बाल्शेविक पार्टी जी अॻुवाणी में तमामु हिकिड़ो वॾो इनकलाब आंदो। उन इनकलाब जो नारो छा हो त दुनिया जा मज़दूरो, दुनिया जा पोरियतो, दुनिया जा मज़लूम माण्हू गॾु थियो, मुतहद थियो। उहो नारो ॾिनो कार्ल मार्क्स ऐं फ्रीडरिक एंगल्स। उन्हनि इहो नारो ॾिनो त जीअं सॼी दुनिया जे मज़लूम ऐं महकूम माण्हुनि खे आज़ादी मिले। नतीजो इहो निकितो त उन जो पहिरियों इनकलाब उहो लेनिन आंदो। छो त इहो जेको नारो हो त दुनिया जा मज़दूरो, पोरियतो, मज़लूमो मुतहद थियो। हा, त मुतहद कंहिंजे ख़िलाफ़ु थियनि? यानी उन दौर जी जेका सरमाएदार शाही हुई, जागीरदार शाही, उन जे ख़िलाफ़ु, सरमाएदारनि जे ख़िलाफ़ु। हाणे जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि उन्हनि में सरमाएदारी जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे। सरमाएदार ई गॾिजी हुकूमत ठाहींदा आहिनि, सियासी पार्टियूं ठाहींदा आहिनि, पोइ गॾिजी वरी वोट कराईंदा आहिनि, या कंहिं न कंहिं तरीक़े सां किथे वोटनि जे ज़रिए हुकूमतूं थियनि थियूं, किथे जेको आहे सो ॾंडे जे ज़ोर ते। त कार्ल मार्क्स ऐं फ्रीडरिक एंगल्स इहो नारो ॾिनो त माण्हुनि खे गॾु कजे। उन्हनि खे इहो नज़रियो ॾिनो त गॾु थियो ऐं इनकलाब आणियो। हाणे जेकॾहिं गॾु थिया पिए त उन गॾु थियण जो जेको तरीक़ेकार हो उहो कंहिंखे बि सरमाएदार खे बर्दाश्त न पियो थियो, कंहिं बि सरमाएदार हुकूमतुनि खे बर्दाश्त कोन पियो थियो। उन करे उन जो कमु जेको हुयो सो उहो ॻुझे नमूने सां कयो पियो वियो। उहो लेनिन कयो। लेनिन उते बाल्शेविक पार्टी हुई, उन जी अॻुवाणी कई, ऐं जेको सॼी जेको जदोजहद हुई उहा पहिरीं सभ खां पहिरीं उहा ॻुझे नमूने सां सीक्रेट वे में हलंदी। पोइ छा थियो त उहो इनकलाब आयो जंहिंखे अॼु 108 साल थिया ऐं सॼी दुनिया में 108 सालगिरह मल्हाई पई वञे, उनजा फेस्टिवल थियनि पिया वॾा वॾा। असांजी सूरत हाल कहिड़ी आहे त असांजे पाकिस्तान में कंहिं ज़माने में वॾी सरगर्मी हूंदी। पाकिस्तान, हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, इहे सभु असीं गॾु हुयासीं कंहिं इन नज़रिए ते त दुनिया जा मज़दूर हिकु थियो। ॾखिण एशिया जा माण्हू गॾु हुया, बल्कि एशिया जा माण्हू गॾु हुया इन नारे ते, ऐं उन खां अलावा दुनिया जा माण्हू बि इन नारे ते नज़रियाई तौर ते गॾु हुया। हाणे सूरत हाल ॿी आहे। असांजे मुल्क में त उहा ॻाल्हि आहे सही, असीं वेठा आहियूं, माण्हू वेठा आहिनि, पर उहा जेका सरगर्मी हुई, जेको जदोजहद हुई, जेको मज़ो हो, उहो कोन्हे को। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त भला असीं उहो जदोजहद नथा कयूं, के मजबूरियूं आहिनि, त भला गॾु त थियूं, अहिड़ा फेस्टिवल त मल्हायूं। मूंखे यादि आहे त को ज़मानो हो 1984 में कार्ल मार्क्स जी 100 साला तक़रीबूं हुयूं, जेके उन दौर में असांखे पार्टी जेका अवामी तहरीक उन हुकुम कयो हो त बाबा कार्ल मार्क्स जो सॼी दुनिया में 100 साला तक़रीबूं हलनि थियूं, ॾियारो मल्हायो थो वञे, ऐं अवां बि कयो। पोइ असांजो दादू ज़िले में जेको इहो प्रोग्राम थियो सो असांजे ॻोठु खाथड़ी तालके खैरपनाथनि जा में थियो। यानी असांजे ॻोठ खे इहो जेको आहे सो हुकुम हो त तव्हां ज़िले दादू जे तरफ़ां कार्ल मार्क्स जी 100 साला तक़रीबूं हलनि पियूं, तव्हां बि मल्हायो। पोइ असांजे ॻोठ में थियो, ऐं उहो सुठो थियो, ॾाढो शानदार थियो। उहो ज़ाहिर तौरु कोन थियो, पर थियो शानदार हो। तंहिंजे करे हाणे बि कॉमरेड लेनिन जो ऐं बाल्शेविक इनकलाब जेको सो जदोजहद जो जेको रिज़ल्ट हो उहो इनकलाब आयो। उन इनकलाब जो 100 साला तक़रीबूं दुनिया जा पोरियत, मज़दूर, हारी सभु मल्हाइनि था पिया। ऐं मां पंहिंजे कॉमरेड दोस्तनि खे इनकलाबी अमल में कमु कंदड़ ऐं उनखे पसंदि कंदड़, इनकलाबी अमल खे पसंदि कंदड़ साथियुनि खे मुबारकबाद ॾियां थो त अॼु दुनिया जो उहो पहिरियों सोशलिस्ट मादरे वतन थियो हो जेको लेनिन उते रशिया में आंदो। पोइ यूनाइटेड सोवियत जेके गॾु थिया हुआ रिपब्लिक्स, यूनाइटेड
सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स गॾु सभु माण्हू गॾु थिया हुआ उन इलाइक़े जा रियासतूं गॾु हुयूं। पोइ विच में तब्दीली आई के मतिलबु मसइला थी विया, पोइ पर 70-80 साल उहो इनकलाब हलियो। इनकलाब इहे नज़रियो ईंदड़ माण्हू चवंदा त इहो हलंदो, पर विच में कॾहिं कॾहिं घारी पवंदी, को मसइलो कोन, वरी कंहिं ॿिए मुल्क में ईंदो। त इहो जेको इनकलाबी अमल आहे इहो ज़िंदाबाद, इहो हुजणु खपे। ऐं दिलि जे गहराइनि सां सभिनी साथियुनि खे मुबारक ॾियां थो त इनकलाब ज़िंदाबाद, ऐं सभिनी साथियुनि खे इहो ई नारो हणणु खपे त इनकलाब इनकलाब इनकलाब। साईं जय।